Viewers, you are watching my YouTube channel Inspiring Tuition Center. In this lecture, we will discuss another poem of class first year, The Character of Happy Life. So let's read the pre-reading questions. What is happiness according to you? Write briefly in box that things, idea that make you happy. So when it comes to define the happiness, everybody think according to his thinking capacity. If I answer these questions, that what is happiness according to me as a teacher, I believe that it is something that you feel, or we can say that true happiness comes from within ourselves or within yourself. So happiness is basically state of mind. Moreover, it can only be achieved by being positive and avoiding any negative thought in mind. So in a बेत में जेको ॾिनो वियो आहे त व्हाट इज़ हैप्पीनेस अकॉर्डिंग टू यू, दरअसल हिन जो मक़सदु आहे त तव्हांजे मुताबिक़ ख़ुशी छा आहे, या ईअं खणी चई सघूं था त तव्हां ख़ुशीअ खे कीअं था ॾिसो. हिकिड़ो सर्कुलर में जेके बॉक्सिस ॾिना विया आहिनि, इहे तव्हांजे लाइ ॾिना विया आहिनि त तव्हां इन में पंहिंजा आइडियाज़ लिखो त तव्हां ख़ुशी खे छा था ॾिसो, या तव्हांजे नज़दीक ख़ुशी छा आहे. जेके जेके पहलू आहिनि तव्हांजी ख़ुशीअ जा, जंहिंमें सम्झो था त ख़ुशी हिन खे शइ खे चइबो आहे, ख़ुशी पैसे खे चइबो आहे, ख़ुशी ख़ानदान खे चइबो आहे, ख़ुशी दोस्तनि खे चइबो आहे. तव्हां जेके सम्झो था शयूं उहे हिन में पेंसिल सां लिखो ऐं पोइ उहो तस्वीर जेको आहे व्हाट्सअप कजो या कमेंट बॉक्स में अपलोड कजो, ताकी असांखे ख़बर पइजी सघे त अव्हांजे नज़दीक ख़ुशीअ जो पैमानो छा आहे. So let's read this poem now. The Character of Happy Life by Sir Henry Wotton. Stanza number 1. How happy is he, born or taught, that serves not another's will, whose armor is his honest thought, and simple truth his utmost skill. केतिरो ख़ुशि आहे उहो जेको पैदाइशी सेखारे वञे थो त कंहिं ॿिए जी ख़्वाहिशुनि जी पैरवी न कजे. या केतिरो ख़ुशि आहे उहो, या केतिरो ख़ुशि हूंदो आहे उहो जेको पैदाइशी ॼमंदे ई सेखारे वेंदो आहे त कंहिंजे ख़्वाहिशुनि जी पैरवी न कजे. Whose armor is his honest thought and simple truth his utmost skill. जंहिंजी ढार उन्हनि जी ईमानदारी हूंदी आहे ऐं सादी सचाई उन्हनि जी महारत हूंदी आहे. Whose passion not his masters are, whose soul is still prepared for the death, untied unto the word by care of fame, public fame or private breath. उहो जेको पंहिंजे जज़्बात जो ग़ुलाम नाहे हूंदो, जंहिंजो रूह हमेशह मौत लाइ तयारु रहंदो आहे, उहो दुनिया जी उलझननि सां जुड़ियल न हूंदो आहे, न उनखे परवाह हूंदी आहे या अकेले में उन जी को गिला या मशवरी करे. यानी स्टेंजा नंबर 2 में दरअसल इहो सेखारियो वियो आहे त जेको हक़ीक़ी किरदारु आहे ख़ुशहालीअ जो, उनमें जेको इंसानु आहे उहो पंहिंजे जज़्बात जो ग़ुलाम न हूंदो आहे, हू मौत लाइ तयारु रहंदो आहे हर वक़्तु. हू छाॾे करे, छो त हुनखे मौत जो को ख़ौफ़ न हूंदो आहे. हिकु इंसानु जेको पंहिंजी सॼी ज़िंदगी सचाई सां जीए त हुनखे कंहिं बि परवाह न हूंदी आहे मौत जी या कंहिं ॿिए हवाले सां, छो जो हू पंहिंजे पाण खां वाक़ुफ़ु हूंदो आहे त हुन ज़िंदगीअ में को अहिड़ो अमल न कयो आहे जंहिंजे करे मौत खां पोइ हुनखे का तकलीफ़ सहणी पए. Stanza number 3. Who in wise none that chance doth rise,
who invites none that chance doth raise, nor wise, who never understood how deepest wound are given by the praise, nor rules of state, but rules of good. उहो सणंदो नाहे कि अहिड़े माण्हूअ खां जेको क़िस्मत सां बुलंद थियो हुजे या को गुनाह करे, जंहिं लाइ तारीफ़ गहरा ज़ख़्म ॾींदी आहे, उहो न मञींदो आहे रियासत जे उसूलनि खे, पर सुठाईअ खे. Stanza number 4. Who hath his life from rumors freed, whose conscience is strong retreat, whose estate can neither flatters feed, nor ruin make oppressors great. जंहिंजी ज़िंदगी अफ़वाहुनि खां आज़ादु हूंदी आहे, जंहिंजो ज़मीर उन जी पनाहगाह हूंदो आहे, जंहिंजी हालत चापलूस न बणाईंदो आहे, न ई उहो ज़ुल्मनि खे अज़ीम बणाईंदो आहे. यानी असांखे हिन में ख़बर पए थी त जेको हक़ीक़ी किरदारु आहे ख़ुशहालीअ जो, उहो माण्हू उहो आहे जेको पंहिंजी ज़िंदगी अफ़वाहुनि खां जेको आहे आज़ादु रखंदो आहे. हुन जे लाइ हुनजो जेको ज़मीर आहे उहो सभु कुझु हूंदो आहे. जेको माण्हू हुनजी चापलूसी कंदो आहे त उहो सम्झी वेंदो आहे त अगरि हीउ मुंहिंजी चापलूसी करे थो त हिन में पक इहो मुंहिंजे लाइ कुझु बुरो करण वारो आहे या मूं मां को फ़ाइदो वठण वारो आहे. न ई इहे बुराइनि खे भलो चवंदो आहे. जेका ख़राबु शइ हूंदी आहे हीअ हुनखे सिधो सो उते ई चवंदो आहे त बाबा हीअ शइ ख़राबु आहे. Stanza number 2. Who God doth let in early pray, more of his grace than gift to lend, and entertain the harmless day with a religious book or friend. जेको ख़ुदा जी इबादत कंदा आहिनि देर या सवेर, बिना कंहिं इनाम या गिफ्ट जे, ऐं पंहिंजो ॾींहुं गुज़ारींदा आहिनि बिना कंहिंखे नुक़सानु पहुचाईंदे. हुननि लाइ हिकु सुठो किताबु हिकु सुठो दोस्त हूंदो आहे. हिन स्टेंजा में असांखे ख़बर पए थी त जेको हक़ीक़ी किरदारु आहे उहो दरअसल का बि इबादत जेका बि कंदो आहे देर या सवेर, उहो बिना कंहिं मक़सद जे यानी बिना कंहिं मतिलब जे, बिना कंहिं लालच जे कंदा आहिनि. असीं ॾिसंदा आहियूं त अक्सर असीं इंसाननि में मंझा कहिड़े बि क़िस्म जी इबादत कंदा आहियूं त हुन में असांजो को न को मतिलबु हूंदो आहे. फ़र्ज़ु कयो मां का इबादत कयां ऐं हुन में इहो मतिलबु रखां त अलाह साईं मूंखे फलाणी शइ ॾिजांइ ऐं मां इबादत कयां इन जे करे थो त उहा अगरि शइ मूंखे मिली वञे, मतिलबु मुंहिंजो मतिलबु आहे तॾहिं इबादत कयां थो. पर जेको हक़ीक़ी किरदारु हूंदो आहे उहो इबादत इन शइ लाइ न कंदो आहे, उहो अलाह ताला जी ख़ासि रज़ा जे करे कंदो आहे. त हिन में इहा ई आहे त हू गॉड doth let in early pray, more of his grace than gift to lend. यानी जेकी ख़ुदा जी इबादत कंदा आहिनि देर या सवेर, बिना कंहिं इनाम जे, उन्हनि खे इनाम जी तलब न हूंदी आहे. हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी रज़ा जे ख़ातिर कंदा आहिनि ऐं कंहिंखे नुक़सानु न पुॼाईंदा. हुननि जो जेको दोस्त हूंदो आहे उहो हिकु मज़हबी किताबु. लास्ट स्टेंजा. This man is freed from servile bane, of hope to rise or fear to fall, Lord of himself, though not of lands, and having nothing yet hath all. उहो माण्हू ग़ुलामीअ खां आज़ादु हूंदो आहे. हिननि खे मथे वञण या किरण जो ख़ौफ़ न हूंदो आहे. हू मालिक हूंदो आहे पंहिंजे पाण जो, जंहिं वटि कुझु न हूंदे बि सभु कुझु हूंदो आहे. Here in last line, the poet has used the paradox.
इन आख़िरी लाइन में जेको शाइर आहे उन पैराडॉक्स इस्तेमालु कयो आहे। पैराडॉक्स छा हूंदो आहे, जीअं जी हिकिड़ी माना हूंदी आहे ऐं ॿी जेका माना हूंदी आहे उहा हुनजी उलट हूंदी आहे। हुनजो एग्ज़ाम्पल हीअं वठी सघूं था त हुन वटि कुझु न हूंदे बि सभु कुझु आहे, and having nothing yet hath all. So this was all about this poem. In this poem, poet has described the character of happy person, and he says that a free man who does not act according to the wishes of others and always follow the truth and keep himself close to the God and is striving for righteous life instead of fame and worldwide position, and he is contented with what he has, is a basically happy man. Moreover, he is explaining that a happy man is honest, upright and truthful. He is the master of his passion. He is not afraid of death. So this was all about this poem. Hope you have understood the basic concept of this poem. If you have any query, you may ask. I will try my level best to answer your queries. अगर को भी सवाल हुजे अव्हांखे त अव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु सवाल कयो। मां भरपूर कोशिश कंदुसि अव्हांजे सवालनि खे मुमकिन जवाब ॾियण जी। चिर में इंशाअल्लाह इकट्ठे हूंदासीं। अल्लाह निगहबान, पंहिंजो ख़्यालु रखंदा।